اللهم صل على سيدنا ومولانا محمد وآله وأصحابه وبارك وسلم عليه. رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي. يا فتاح يا فتاح يا فتاح سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم. أعوذ بكلمات الله التامة من كل شيطان وهامة ومن كل عين لامة يا عليم يا حليم صلى الله عليه وسلم. سبحان ربك رب العزة عما يصفون وسلام على المرسلين والحمد لله رب العالمين. لا إله إلا الله محمد رسول الله صلى الله عليه وسلم. الحمد لله الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا. من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له. ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له. ونشهد أن سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وذرياته وأحبائه وعلماء أمته وصلحاء ملته أجمعين. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. لقد من الله على المؤمنين إذ بعث فيهم رسولا من أنفسهم يتلو عليهم آياته ويزكيهم ويعلمهم الكتاب والحكمة وإن كانوا من قبل لفي ضلال مبين. صدق الله مولانا العظيم وصدق رسوله النبي الكريم الأمين. ببركة إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. درود مجھے بھی بتے صلی اللہ علیہ یا رسول اللہ وسلم علیہ یا حبیب اللہ. بڑے آواز صلی اللہ علیہ وسلم علیہ یا حبیب اللہ. حمد و صلاة کے بعد معزز و محتشم حضرات علماء ذی وقار
प्यारी जमायत सगोरी, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्हम्दुलिल्लाह, अजो को ही अजीम शान प्रोग्राम, जै प्रोग्राम में अव्हां ऐं असां समूरा शरीक आहियूं। अल्लाह ताला जल जलालुहु अमन वालुहु जे हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे मीलाद शरीफ जे हवाले सां ही मुनाक़िद पज़ीर आ। अव्हां ऐं असां पंहिंजो वक़्तु कढियो आहे, तव्हां ऐं असां वक़्तु कढी अॼु हिते हाज़िर थिया आहियूं। अल्लाह ताला खां दुआ घुरो त अल्लाह ताला तव्हां असां सभिनीनि जी हीअ हाज़िरी क़बूल फरमाए ऐं अल्लाह तबारक व तआला तव्हां ऐं असां सभिनीनि खे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी सच्ची मोहब्बत ऐं अदब नसीब फरमाए। हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो मीलाद शरीफ, मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो ज़िक्र शरीफ, जंहिंजे लाइ तव्हां ऐं असां अॼु हेॾे वॾे अंग में हिते गॾु थिया आहियूं। हक़ीक़त हीअ वा तव्हांखे हज़रत अल्लामा व मौलाना साईं शाह मोहम्मद सिकंदरी इरशाद पे फरमायो त मुफ्ती साहब मेहरबानी कई आहे, एहसान कयो आहे, थोरो कयो आहे। हक़ीक़त में इहो तव्हांजो अख़लाक़ आहे जो तव्हां इन शइ खे ईअं महसूस कयो था, पर मां हक़ीक़त में हिनखे हीअं थो बयां त आते हैं वही जिनको सरकार बुलाते हैं। मुंहिंजे महबूब जॾहिं घुरियो तॾहिं असां हाज़िर थिया। इंसान हिकु ॻाल्हि सोचींदो आहे पर थींदो ॿियो आहे, ऐं थियणो उहो ई आहे जेको अल्लाह तबारक व तआला जी कुदरत आहे ऐं अल्लाह ताला जो जेको फ़ैसिलो आहे उहो ई हर शइ ते लागू आहे। तव्हां ऐं असां सोचींदा कुझु आहियूं, सिट हिकिड़ी सिटींदा आहियूं, असांजा इरादा ॿिया हूंदा आहिनि, पर अल्लाह तबारक व तआला पंहिंजा फ़ैसिला फरमाईंदो आहे। गुज़िरियल हफ़्ते शायदि हिन वक़्त में असीं तव्हीं गॾु न थी सघूं हा, वेही न सघूं हा। जेकॾहिं इन मौसम सां ज़िद कयूं हा त शायदि असां अचूं बि, टाइम बि लॻायूं, ख़र्च बि कयूं, ऐं जेको मक़सदु आहे उहो मक़सदु शायदि पूरो न थी सघे हा। पर अॼु अल्लाह घुरियो आहे, तव्हां पंधु करे तशरीफ़ वठी आया आहियो। ही फ़क़ीर बि तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहे। अल्लाह ताला तव्हांजो असांजो अचणु क़बूल फरमाए। मां तव्हां सां गुफ़्तगू शुरू करण खां अॻु में लाउड वारे खे चवंदुसि त पोइ अहिड़ो बंदोबस्तु करजो असांखे सहूलियत थिए थो। पंहिंजो फन ॾेखार अॼु। हाणे तव्हां समूरा गॾिजी मूंॾे तवजो फरमायो ऐं हिकिड़ी दुआ घुरो त अल्लाह ताला मूं फ़क़ीर खे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं अल्लाह ताला तव्हां सां सभिनीनि खे हक़ ऐं सच ॿुधी उन हक़ सच जे मथां अल्लाह अमल जी बि तौफ़ीक़ अता फरमाए। हाणे समूरा गॾिजी सलात पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। आखिर ताईं सल्लल्लाहु अलैका सल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम मजीद में इरशाद फरमायो आहे लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीना इज़ बअस फीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमह व इन कानू मिन क़ब्लु लफी ज़लालिम मुबीन। एड़ी सुभान अल्लाह चो जो सीनो तो ठरे तो जो बोलो
अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम मजीद में इरशाद फरमायो आहे तहक़ीक़ अल्लाह तबारक व तआला मोमिननि जे मथां वॾो एहसान फरमायो आहे जो अल्लाह तबारक व तआला मोमिननि वझा वॾी इज़त वारो वॾे शरफ़ वारो वॾे मक़ाम वारो रसूल रवानो फरमाए छॾियो आहे या अल्लाह ओ हबीब तो छो रवानो फरमायो अल्लाह ताला इरशाद फरमायो ओ हबीब मां इन जे करे रवानो फरमायो जीअं तव्हांखे अल्लाह जो आयतूं तिलावत करे मुस्तफ़ा ॿुधाईंदो वञे ऐं तव्हांखे पाक ऐं साफ़ फरमाईंदो वञे यतलू अलैहिम आयातिही तव्हांजे मथां अल्लाह तबारक व तआला जो आयतूं तिलावत फरमाईंदो वञे वयुज़क्कीहिम ऐं तव्हांखे पाक फरमाईंदो वञे ऐं तव्हांखे अल्लाह जो क़ुरान पाक सेखारींदो वञे ऐं तव्हांखे मुस्तफ़ा करीम हदीस पाक सेखारींदो वञे या अल्लाह छा मुस्तफ़ा जे अचण खां अॻु में असांखे ख़बर कान हुई रब ज़ुल जलाल फरमायो तव्हां मुंहिंजे महबूब जे अचण खां अॻु में गुमराह हुयव अल्लाह मुस्तफ़ा मोकिले करे तव्हां सभिनीनि खे गुमराहीअ खां बचाए वरितो आहे इहा मारूफ़ आयत तव्हां हूअं त सदाईं ॿुधंदा आहियो पर बिलख़ुसूस हिन महीने में तव्हां रबीउल अव्वल शरीफ़ में उलमाए इस्लाम खां हुफ़ाज़ किराम खां तव्हां इहा आयत कसरत सां ॿुधी आहे हिन में अल्लाह ताला मुंहिंजे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे एहसान जो ज़िक्र फरमायो आहे अल्लाह ताला इरशाद फरमायो त मां पंहिंजो हबीब रवानो फरमाए करे तव्हांजे मथां वॾो एहसान फरमायो आहे अल्लाह तव्हां असांजे मथां वॾा वॾ फरमाया जो अल्लाह तव्हां असांखे रुगो नबी कोन अता फरमायो अल्लाह नबियुनि जो बि नबी त रसूलनि जो बि रसूल अता फरमाए मुझे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो मकाम हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो शान इन तव्हांजे ॻोठ वारा केतिरो बयान कराए सघंदा ऐं ही फ़कीर सिकंदरी केतिरो बयान करे सघंदो जंहिं मुस्तफ़ा जो शान ॾेहनि जो दातार रब ज़ुल जलाल पाण बयान फरमाईंदो सोने नबी करीम जी कहिड़ी सना करियूं मस्तान मलक हूर इंस देव जिन परियूं पुराणी नात हाणे त अॼुकल्ह कोन था पढ़नि हाणे त अॼुकल्ह नातूं निकितियूं आहिनि ढिबिक वारियूं जो ख़बर ई कान पवंदी आहे त अलाए नात थो पढ़े अलाए वीचारो कलाम थो ॻाए उन्हनि जी ख़बर कान पवंदी आहे मरहूम गुलाम नबी मैसर तक़रीबन 40 साल अॻु में इहे अखर चया हुया थोरो अखरनि जी सुरहाण ते गौर त कर त अल्लाह जे हबीब अलाह छा थो चए सोणे नबी करीम जी कहिड़ी सना करियूं मस्तान मलक हूर इंस देव जिन परियूं मस्तान मलक हूर इंस देव जिन परियूं 1400 साल आई के वरी है ब्याब व्या लगी कंहिंखा मदाह मजी पूरी न थी सघी बेमिसाल ज़ात ही आहिनि ज़रियूं बेमिसाल ज़ात ही आहिनि ज़रियूं मस्तान मलक हूर इंस देव जिन परियूं सोहणे नबी करीम जी कहिड़ी सना करियूं चओ मस्तान मलक हूर इंस देव जिन परियूं सुभान अल्लाह ज़ोर सां जन हिननि तरनि में जेके नातूं हलंदियूं आहिनि उन जी पंहिंजी हिकिड़ी लय आहे माना लहजो आहे
ऐं हर इलाइक़े में लाड़ में ॿियूं थर में ॿियूं असांजे उतर में ॿियूं जेको विच जो पाड़ो आहे उन में ॿियूं हलंदियूं आहिनि पर हक़ीक़त हीअ आहे जेका मां अक्सर तौर ते ॻाल्हि अर्ज़ु कंदो आहियां अदा इहा त तुंहिंजी सिंधी ज़ुबान आहे पर यार मोहबत जी का बि ज़ुबान न हूंदी आहे नंढड़ो ॿार आहे उहो नंढड़ो ॿार पंहिंजी अमड़ ॾे निहारींदो आहे ॻाल्हाईंदो कोन्हे पर उहो बाताईंदो आहे इशारा कंदो आहे पर अमड़ उन जी ॿोली सम्झंदी आहे ऐं बचड़ो अमड़ जी ॿोली सम्झंदो आहे अरे मां तोखां पुछां थो त इहा कहिड़ी ॿोली आहे इहा मोहबत वारी ॿोली आहे कहिड़ी ॿोली आहे लाउड जो आवाज़ जेसि ताईं अचे थो उहे चवनि भला जिन ते नथो अचे उन्हनि जो ख़ैर आहे बाबा इहा कहिड़ी ॿोली आहे मां चाहींदुसि त मां सां गॾु हिकु दफ़ो तव्हां भेरो ॾियारियो त तव्हांखे बि इहा थोरो यादि बि थिए थोरे जो तव्हांजे हिन तर जे सुर में आहे या न पर भला थल त यादि कर सोणे नबी करीम जी कहिड़ी सना करियूं मस्तान मलक हूर इंस देव जिन परियो सोणे नबी करीम जी कहिड़ी सना करियूं मस्तान मलक हूर इंस देव जिन परियो सुभान अल्लाह बुलंद आवाज़ अल्लाह तबारक व तआला मुंहिंजे हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो शान बयान फरमायो अल्लाह जो हबीब अन्य जहान में आयो ही नाहे अल्लाह तबारक व तआला एड़ो इंतजाम फरमाए छडियो आ जो हजरत आदम ब आयो आ हजरत नूह नबी ब आयो आ हजरत इब्राहिम ब आयो आ हजरत मूसा कलीमुल्लाह ब आयो आ हजरत ईसा ब आयो आ 1.25 लाख नबी ईंदा वया पर हर को ॿुधाईंदो वयो त मुस्तफा करीम अचे व पयो तैयारी कयो मुस्तफा चनारो सोनो आदम अलैहिस्सलाम ॿुधाईंदा वया हजरत शीस अलैहिस्सलाम बयान फरमाईंदा वया ऐं हजरत हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी अन्या आमद मुबारक हिन जहान में थी नाहे त मुंहिंजे महबूब जे अचण जा चर्चा नगारा वॾा पे तूं ऐं मां त भाग वारा चइबासीं जिथे मूसा कलीमुल्लाह जहिड़ो नबी दुआऊं घुरंदो वियो त या अल्लाह मूंखे इन सोने दिलबर हबीब जी उम्मत अता कजां या मूंखे मुस्तफा जो उम्मती बणाइजां पर अल्लाह तोते मूंते महिरबानी कई जो अल्लाह अण घुरियो मुस्तफा जी उम्मत में पैदा फरमाए छॾियो अदा इनखे भाग समझो था अलाए सोना कोन था समझो भाग समझो था अञा तव्हांखे मां सवली ॿोलीअ में सम्झायां ऐं सवली ॿोलीअ में तव्हां सम्झंदा अल्लाह ताला हर हिक खे का न का रूहानी निस्बत अता फरमाई आहे को कंहिंजो मुरीद आहे को कंहिं बुज़ुर्ग जो मुरीद आहे को कंहिं खानकाह सां निस्बत रखे थो को कहिड़ी खानकाह सां निस्बत रखे थो पर मां तव्हां खां पुछां थो त अक्सरियत हिते जंजी आहे या मुंहिंजी जिन सां निस्बत आहे मां उहा ॻाल्हि कयां अवा हज़रत इमामुल आरिफीन पीसी रोज़े धणीअ जी निस्बत खे भाग सम्झो था या कोन था सम्झो भाग सम्झो था जिन जा जेके बि मुर्शिद आहिनि उहे सभिनीनि खे मुबारक हुजनि पर मां आमतुन नास में जेका कसरत आहे हिन वक़्त में मुंहिंजे साम्हूं मां उन्हनि जी थो ॻाल्हि कयां ॿिया बि पंहिंजनि बुज़ुर्गनि ते पीरनि ते मुर्शिदनि ते अल्हम्दुलिल्लाह भाग सम्झनि था अदा जेकॾहिं तूं इमामुल आरिफीन पीसी रोज़े धणी रहमतुल्लाह तआला अलैहि जी निस्बत खे पंहिंजे लाइ भाग सम्झी थो त अदा हिते त मुंहिंजे महबूब मदीने वारे जी ज़ात इमामुल अंबिया वा जंहिं इमामुल अंबिया जे साम्हूं जिब्रील बि पर कोन हणंदो आहे 1.25 लाख नबीअ में आदम बि मुस्तफा जो ॾाॾो आहे हज़रत इब्राहिम बि मुस्तफा करीम जो ॾाॾो आहे पर हज़रत इब्राहिम जहिड़ो जवान बि दुआऊं घुरंदो वियो काबो तामीर करे त मौला इहो प्यारो नबी मुंहिंजे खानदान मां पैदा फरमाए जेकॾहिं हज़रत रोज़े वारे जी निस्बत ते तोखे मूंखे यकीन आहे ऐं हुजणु घुरिजे ज़रूरी आहे असां ते महिरबानी थी उन दर तां असांजे मथां एहसान थिया उन दर ते अॼु वेठा आहियूं
अज गुफ्तगू कयूं पया अज तमा जे सामो तमा कुर्सी ते इज्जत से वेहारियो आ तमा पान मेजबान मेहमान समूरा हेठ तशरीफ फरमा आयो असी मथे वेठा आयो हकीकत में शर्रन फकीरन जो कम इहो ना है शर्रन फकीरन जा कम के ॿिया हन पर अदा इहा हज़रत रोज़े धणी रबर जो फैज़ा मेहरबानिया जो इहो बकरारन जी औलाद फकीर वेहे तो के कुरान पे बुधाए हदीस पे बुधाए तो जो सीधो ठरे इहो फैज़ा त हज़रत रोज़े धणी रबर जो फैज़ा असा के उन दर ता छा मिलियो ऐं छा न मिलियो आ मां तव्हां खां पुछां थो रूए ज़मीन ते सभिनीनि खां जेका वॾे खां वॾी दौलत वा उहा वा ला इलाहा इल्लल्लाह इलाहा इल्लल्लाह ला आखिर तई आवाज अचे ला इलाहा इल्लल्लाह 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 मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम अल्लाह तबारक व तआला उन दरता तो के मुके शरीयत जो पैगाम शरीयत जो इल्म अल्लाह ताला उन हजरत मुर्शिद रबर रोज़े धणी जे सच्चे अता फरमायो अज असी उन मुर्शिद जे नाले ते पाजो सिर कुर्बान करण जे लाइ तैयार आहियूं त इमामुल अंबिया सवा लख नबियुनि जे पगदार जो शान छो न बयान कंदासूं तबो जो महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम अन्या जहान में तशरीफ वठी कोन आया त मुझे महबूब जो चर्चो हलियो पे मुझो मौजू अज इहो सुभान अल्लाह महबूब जे अचण खां अॻु में छा थियो सुभान अल्लाह बाद में बहारियूं थियूं कायनात में कुल मेहरबानियूं थियूं पर महबूब जे अचण खां अॻे छा पे थियो हिन कायनात में छा छा थियो आ उहो मां तव्हां जी ख़िदमत में अर्ज़ु कंदुसि हाणे सलात पढ़ो त ॿुधायां सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मुस्तफा करीम का हज़ारे साल अॻु में जी ॻाल्हि आहे किस्सो नथो ॿुधाए हदीस पाक सीरत पाक थो ॿुधाए मुझे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी अन्या आमद मुबारक इन जहान में कान थिया मुस्तफा करीम ज़ाहिर में अन्या आया ना पर तोखे त ख़बर वान ज़ाहिर में मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो वजूद मुबारक उन जो ज़ुहूर त 12 रबीउल अव्वल ते थियो आ पर हकीकत में जेको हक आ जेको शरीयत जो फैसलो आ वो हिया त मुझे महबूब जो नूर अल्लाह तदई पैदा फरमायो जो अन्या आदम जी मिट्टी गोहे जे पई मुस्तफा करीम जो नूर अगे ही रब पैदा फरमाए छड़ियो तव्हां जो इहो यकीदो या मौलवी ज़ोरी तो चवे ॻाल्हायो न ॻाल्हाइजो मतां ॻाल्हायो थे अमा मां जंहिं जो अक़ीदो आहे त मुस्तफा जो नूर अव्वल आहे उहो हथ मथे करे अव्वल जंहिंखे अल्लाह पैदा कयो सो अरबी मुहम्मद मुहम्मद हुयो
सुभान अल्लाह। अवल जंहिंखे अल्लाह पैदा कयो सो अरबी मोहम्मद उठा चुन सो अरबी मोहम्मद मोहम्मद हुयो न अर्शे बरी हो न लौहो कलम न कुर्सी न काबो न अक्सा अलम अवल नूर जंहिंजो सभिनि में टिड़ियो सो अरबी मोहम्मद मोहम्मद हुयो। न को कुर्सी आ न को काबो आ न को कलम आ न को लोह महफूज आ का बि शइ कान्हे जेकॾहिं अव्वल अव्वल शइ जेका अल्लाह तबारक व तआला पैदा फरमाई त उहो मुंहिंजे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो नूर मुबारक आ। मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो वजूद पाक ज़ाहिर में ज़ुहूर में ज़ाहिर थियण में बाद में आ। पर आदम जी हदीस पाक जा लफ्ज़ आहिनि आदम लमुंजदिलुन बैन तीनतिही मुझे महबूब अकरम इरशाद फरमायो अन्या आदम जी मिट्टी गोहिजे पई पर अल्लाह ताला उन खां अॻु में मूंखे लिखी छॾियो हो ख़ातमुन नबियीन नबूवत जे सिलसिले जो ख़ातमो मुहम्मद मुस्तफ़ा ते थींदो ईंदो आख़िर में पर हूंदो सभिनी जो सरदार आयो सभिनी खां आख़िर में ज़ाहिर में मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम आखिर में तशरीफ वठी आया। अदा मुंहिंजो महबूब आयो एहसान थिया उन एहसान ते खुशी कबी या नाराज थिबो ॻाल्हायो करबो न या मरबो ॻाल्हायो खुशी कबी हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी उहा खुशी बि आम कान कबी पुत्र ॼमंदो आहे उन ते बि ख़ुशी कई वेंदी आहे औलाद थिए थी उन ते बि ख़ुशी कई वेंदी आहे शादियूं कबियूं आहिनि उन ते बि ख़ुशी कई वेंदी आहे पर मुस्तफ़ा जी ख़ुशी जहान सॼे खां निराली हूंदी आहे। अल्लाह 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 जहदम जी जल जी झोलीअ में जान आयो तहदम हर हिक सासिया हमद सलाहिय गायो अल्लाह जेको मुस्तफ़ा जो फरमानो आहे उहो चवे अल्लाह 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 जिन मेरे ला जिन गुण गाय प्यागेरा बिछड़ियों को बोले पहकल प्या बाटेरा अल्लाह हो अल्लाह थोड़ो हथ झूमाए चो त मज़ो वठूं अल्लाह 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 ज़िक्र हबीब जो जारी फिक्र वया तीफानी ज़िक्र हबीब सीनो ठरियो सो सुभान अल्लाह चइबो भले मुझे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी आमद मुबारक कान थी हज़ारे साल अॻु में किताब मुझे साम्हूं महज़ पया ये छोकरे के मां चयो त रख जा
त केड़ी मल दिल चयो त मां खोले का शय बुधाइण चाहियां त बुधायां पर मूंखे याद भी बीठी आ खोले ॾेखारण जी ज़रूरत जिथे हूंदी जिथे मां समझंदुसि उते मुमकिन आहे बरकत ख़ातिर तव्हांखे खोले ॿुधायां किताब उन जो सफ़ो बि मूंखे यादि आहे पर मां तव्हांजे इत्मीनान जे लाइ उहा मुंहिंजी मर्ज़ी आहे बिना किताब जे इत्मीनान ॾियारियां या किताब खोले इत्मीनान ॾियारियां किसो कोन्हे कहाणी कोन्हे मुस्तफ़ा करीम जी हदीस पाक ॿुध त महबूब आयो कोन्हे चर्चा कीअं पई हले हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी आमद मुबारक अञा कान थी आहे यमन जो इलाइक़ो आहे उन यमन जे इलाइक़े में हिकिड़ो बादशाह गुज़रंदो आहे गुज़रियो आहे ऐं मुंहिंजे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम खां कई हज़ार साल अॻु में जी ॻाल्हि आहे उन बादशाह जो जेको लक़ब आहे उहो लक़ब आहे तुब्बअ ते बे आइन पर तुब्बअ गुज़रिया घणा जेके यमन जा बादशाह हुया उन्हनि खे तुब्बअ चयो वेंदो आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह ये यमन जे बादशाहन जो लक़ब पर तुब्बअ थिया 1 2 3 4 5 6 7 8 इलाही वलर थिया पर कहिड़ो तुब्बअ ख़बर पई अब तव्हांखे ख़बर आहे न मिसाल समझाइण लाइ तव्हांखे ॾियां अब पीर सईं हज़रत रोज़े धणी रहबर रहमतुल्लाह तआला अलैहि जे दरगाह जा जेके सज्जादा नशीन गुज़रिया उन्हनि में सिबगतुल्लाह घणा आहिनि सब चवनि त पक पवे हा तव्हां न चओ मौलवी बेटे बेटे चुप ढोलवी ॻाल्हाए अबा घणा सब चवण जेके शको हुजे घणा तव्हांजो वॾो कोन्हे नमी बिलार आयो था त मौलवी साहब ॻाल्हि हाली करे असीं चवंदा आहियूं पोइ वटि ॾींदा इहे त वट ॾियण जहिड़ी ॻाल्हि ई कोन्हे ॻाल्हि त सिधी पई आहे पहरो सिबगतुल्लाह हज़रत तजर धणी बादशाह सब चओ सुभान अल्लाह यो सिबगतुल्लाह हज़रत सैयद सूरह बादशाह रहमतुल्लाह अलैहि ऐं टियों सिबगतुल्लाह मुर्शिद पुनहल वागारो मौजूदा पीर सही सरदार ये टे थिया सिबगतुल्लाह वो तमा नाले के जुदा करण लाइ समझण लाइ छा चंदा आहियो बाबा सिबगतुल्लाह अव्वल सिबगतुल्लाह सानी वो हाणे मौजूदा पीर सही सरदार अल्लाह से सदन सायो असां जे मथा सलामत फरमाए जो आमीन जोर सां जो यार कंजूसी न कजा टियों पीर सही माना टियों सिबगतुल्लाह तमा असां चवंदा सिबगतुल्लाह पहिरो ॿियो टियों जेॾी महिल मां कचहरीअ में वेही करे आम ॻाल्हि कयां ऐं चवां सिबगतुल्लाह छा त ज़रूर अॻिलो माण्हू चवंदोसीं कहिड़ो सिबगतुल्लाह पहिरो ॿियो या त मां लक़ब ज़िक्र कयां या चवां तजर धणी त पोइ हर को सम्झंदो त बाबा पहिरो पगारो सिबगतुल्लाह छा या चवा पग धणी त हज़रत सैयद सूर्य बादशाह या चवा सैयद सूर्य बादशाह रहमतुल्लाह तआला अलैहि पोइ ख़बर पवंदी पर तुब्बअ बादशाह गुज़रिया घणा पर ख़बर कीअं पई त हदीस पाक में जंहिंजो ज़िक्र आयो आहे इहो कहिड़ो तुब्बअ आहे त आलिम चवंदा आहिनि इहो अव्वल पहिरो तुब्बअ आहे कबीलो जंहिं मां हुयो उन कबीले खे हिमयर चइबो आहे हमीरी के पढ़ंदा आहिनि हमीरी ग़लति आहे हिमयर हे जे हेठों ज़ेर ओ मीम साकिन ये ते ज़बर आहे हिमयरी मारूफ कबीलो आहे अॼु बि मौजूद आहे उहो जेको बादशाह हुआ तुब्बअ उन तुब्बअ जो इरादो थियो त मां रूए ज़मीन जो सैर कयां पर अकेलो बादशाह कोन निकितो पाण सां गॾु लश्कर वरतई लखनि जे तादाद में हुन सां लश्कर गॾु हो ऐं उन में हुन सां तबीब बि गॾु हा ॾाहा बि गॾु हा आलिमनि जी बि हिकु जमायत हुन सां गॾु हुई फ़ौज जा माण्हू सिपाह त हूअं ई हुननि सां हर वक़्तु गॾु हूंदा हर तबके मां सवनि जे तादाद में चूंड करे हुन माण्हू खया ऐं उतां निकितो हुनजो एॾो रोब ऐं दबदबो आहे तुब्बअ अव्वल बादशाह जो जंहिं जंहिं शहर में गुज़रंदो हो उतां हुन जी लंघो थींदो हो
त उतां जा माण्हू निकिरंदा हा निकिरी करे उन तुबा अव्वल बादशाह जो इस्तक़बाल कंदा हा फंडरूं हिन जे लाइ कोहंदा हा ख़ैर ख़ैरात थींदी हिन जा वॾा इस्तक़बाल ॻाए बजाए करे कंदा हा सनआ में पहुतो उतां वारनि हिन जो इस्तक़बाल कयो अदन में पहुतो ये मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि यमन जो हिन वक़्तु एरियो आहे अदन में पहुतो उन वक़्त जे माण्हुनि हुन जा इस्तक़बाल कया बहरहाल मुख़्तसर मां अर्ज़ कयां ॻाल्हि हलंदो आयो हलंदो आयो हलंदो आयो पंहिंजा सैर सपाटा कंदो दुनिया मां घुमंदो 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 अची करे मके पाक में पहुतो उहो शहर जे शहर में मुंहिंजे महबूब जो मीलाद थियो मक्के जी शिक दिल में अथव अलाए कोन अथव मदीने पाक जी शिक अथव अलाए कान अथव दुआ करो दुआ अल्लाह ताला तव्हां असांखे महबूब जे इन मदीने पाक जी ऐं मके पाक जी जल्दी अदब वारी हाज़िरी नसीब फरमाए अॼु में आधी रात जो मूंखे सुहिणो सरवर याद पियो निंड नीड़ल जी फिटी वई हो तो हर हर याद पियो अॼु भी आधी रात जो मूंखे सुहिणो सरवर याद पियो निंड नीड़ल जी फिटी वई हो तो हर हर याद पियो इश्क पारण बारिया मूत बाग मदीने जा सारे मूत बाग मदीने जा सारे घोड़ा घड़ियों कीअं घारे घोड़ा घड़ियों कीअं घारे जंहिंखे रात रहबर याद पियो निंड नीड़ल जी फिटी वई हो तो हर हर याद पियो सब चओ अॼु भी आधी रात जो मूंखे सुहिणो सरवर याद पियो निंड नीड़ल जी फिटी वई हो तो हर हर याद पियो इश्क उधमा था अचल मुंहिंजा जोश में जेरा जलल मुंहिंजा जोश में जेरा जलल सिंध में सिकायल कीअं सुम्ह सिंध में सिकायल कीअं सुम्ह जंहिंखे मोहब्बत मुनवर याद पियो निंड नीड़ल जी फिटी वई हो तो हर याद पियो अॼु भी आधी रात जो मूंखे सुहिणो सरवर याद पियो निंड नीड़ल जी फिटी वई हो तो हर हर याद पियो सीनो ठरई त सुभान अल्लाह चवंदा अदा माखी जे चखी नाहे उन खां पुछ त माखीअ जो ज़ाइको कहिड़ो आहे वीचारो कोशिश कंदो तोखे ॾसण जी त हाजी साहब चयो आहे मौलाना शाह मोहम्मद चयो आहे मौलाना साईं दादा चयो आहे छा त सही माखी भली हूंदी आहे मिठी हूंदी आहे वॾी ज़ाइकेदार हूंदी आहे त जेॾी महिल हू पाण चखंदो न वो अगे जेको वस्फ पे बयान करे हाणे उन वस्फ खां ॻाल्हि मथे आहे अदा पुछ उन्हनि खां जिन मदीनो पाक ॾिठो आहे मुसलमान जे रत में वदियत वा या फितरत वा वदियत माना रखियल आहे मदीने सां मोहब्बत नंढड़ा नंढड़ा ॿारड़ा
ये अञा मदीने पाक कोन वया हूंदा पर मदीने जो ज़िक्र थींदो त इहे बि ज़ोर सां चवंदा सुभान अल्लाह। छो त इन्हनि जे रत में इहा शइ शामिल आहे, रत में इन्हनि जी इहा शइ अल्लाह ताला विझी छॾी आहे। जंहिं बि जंहिं कलमो भरियो आहे ओ मदीने जे ज़िक्र ते उनजो सीनो मचलजंदो आहे, ख़ुशि थींदो आहे, उनखे मज़ो ईंदो आहे। अल्लाहु 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 ऐ दिल एनो तड़पो न रोई इंशाअल्लाह 12 महीने सागे महीने मोटी हलवो मदीने। हाँ हाँ मोटी हलवो मदीने। अल्लाह अल्लाह समझो अल्लाह जेको सिक मां चवंदो हिन साल हलंदो। अल्लाह 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 अव्वल बादशाह घुमंदो घुमंदो जेड़ी वेल मक्के पाक में पहुतो अबा जेको हिरियल हूंदो आहे न सिंधीअ में चइबो आहे बाबा भञु न हेर हिरियलनि जी अण हेरियलनि खे न हेराए। जेको हिरियल आहे न हाजी साहब मूं वटि अचे मां हाजी साहब वटि वञा हाजी साहब महिरबानी कंदो आहे ॾाढी घाटी चांहि मूंखे पीआरींदो आहे जो सुभान अल्लाह। तव्हां सुभान अल्लाह चओ तव्हां वटि बि हिंदुस्तान खणी पीआरजो। हाणे वञा न कंहिंजी हाजी साहब वटि हाणे मां हिरियल आहियां मुंहिंजो ज़हन ठहियो पियो आहे साईं भलोड़ चांहि फोटे वारी हाजी साहब मूंखे पीआरींदो। लालच कान्हे इंसान आहे तबीयत वाह वयुसि हाजी साहब हुननि इहा ख़ासि महिरबानी कान कई हिकिड़ी छिटी चांहि खणी आयो। इन जो कॾहिं कयो कोन अथई हीअं पर ही मिसाल थो ॾियां बाबा। हाणे मां छा हिरियल हुउसि घाटीअ ते हीअं हुआ न हाणे चयोसि यार इहा मूं वारी हेर भॼी पई। हाजी साहब चयोसि हाजी साहब मुंहिंजो जेको मज़ो आहे न उहो मज़ो वज़म पूरो कोन थियो आहे मज़ो अञा कोन थियो पूरो। हाणे मिड़ई उहा चांहि प्यार जेका सोणे वॾे साईं मुफ्ती अब्दुल रहीम सिकंदरीअ खे पीआरींदी आहे। पोइ साईं खे यादि अची वेंदी त साईं खे कहिड़ी चांहि पीआरणी आहे। उहो हिरियल हुउसि तॾहिं उन हिरियल खे हेराई। हाणे उहा पी बि शइ मज़ो ईंदो सुकून ईंदो अल्हम्दुलिल्लाह। हाणे तुब हिरियल हो छा थिए जंहिं शहर में वञे माण्हू कनि सलाम अलैकुम सलाम अलैकुम उते फंडरूं पियो कुसजनि हमरा पिया सलामियूं भरनि। तुब अव्वल बादशाह मके पाक में पहुतो त मके में कंहिं खंघियुसि कोन कंहिं पुछियोसीं कोन न को शहर वारा ॿाहिरि निकिता न को के फंडरूं थियूं न के इस्तक़बाल थिया। तुब बादशाह हुआ बादशाह बेवकूफ़ कोन थींदा जिनखे अल्लाह बादशाही ॾे उहे ज़हीन हूंदा। तुब ॻाल्हि नोट करे वरिती पंहिंजे वज़ीर खे सॾु कजे न हाज़िर साईं हाज़िर आहियां चई छा सबब आहे अदन वारा निकिता सना वारा निकिता हदरमौत वारा निकिता सभु इहे निकिरंदा आया मुंहिंजो इस्तक़बाल कंदा विया। ही कहिड़ो अजीब शहर आहे हिननि माण्हुनि खे बादशाहनि जे अदब आदाब जी ख़बर नाहे। मां आयो आहियां ॿाहिरि निकिता ई कोन्हनि। उहो वज़ीर पढ़ियल लिखियल हो चई सोना हे उहो शहर आहे जंहिं शहर में कुल जहान अची करे पाण सिर निवाईंदो आहे कंहिंजे बि आॾो पंहिंजो सिर न झुकाईंदा। रूए ज़मीन हिते ईंदी आहे पंहिंजो सिर झुकाईंदी आहे पंहिंजी गर्दन खे हेठि कंदी आहे हिननि जी सलामी भरींदी आहे पर ही कंहिंजे आॾो सिर न हिन झुकाईंदा। जी सबबु कहिड़ो आहे चई हिननि वटि हिकिड़ो बैत आहे बैत जंहिंखे हे चवंदा आहिनि बैतुल्लाह माना अल्लाह जो घर। ऐं ही चवंदा आहिनि त इहो अल्लाह जो घर असां वटि आहे असीं उन जा मुजावर यानी ख़िदमतगार आहियूं।
लिहाज़ा असां के कंहिंजी हाज़िरी भरण जी ज़रूरत आहे ई कान का। कुल जहान ईंदो हिते अची करे पाण हाज़िरी भराईंदो। बादशाह ॻाल्हि त ॿुधी तोड़े सची, पर हुनखे हुन ते भरवसो कोन हो। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे ज़ाहिर में का शइ क़ुरान जी आयत आहे, हाफ़िज़ साहब मुंहिंजे इर्द गिर्द वेठा माशाअल्लाह कारी साहिबान भी मौजूद हैं। कुरान पाक में आयत अल्लाह ताला इरशाद फरमायो आहे कॾहिं कॾहिं तव्हां कंहिं शइ खे पंहिंजे लाइ भलो समझंदा हो पर फहुव शर्रुन लकुम, तव्हां जे लाइ उहा बुछड़ी हूंदी आहे, बुरी हूंदी आहे। पर कॾहिं कॾहिं तव्हां कंहिं शइ खे चवंदा हो त इहा मुंहिंजे लाइ सुठी न आहे, पर अल्लाह ताला उन में भलाई रखी छॾींदो आहे। पोएं हफ़्ते हिन राति प्रोग्राम थिया, रब खे ख़बर आहे अलाए छा सबब हुयो। बारिश त बड़ी बहानो हो, पर मुमकिन आहे को अहिड़ो बि भाग वारो हो जंहिंजो बाद में शामिल थियणु मुमकिन कोन हो। अॼोकी राति थियो उहो बि आयो त उन जे सदके तव्हां असांजा बेड़ा अल्लाह पार फरमाए छॾिया। इंसान ज़ाहिर में समझे तो त साईं यार ये ॿूसट लगी पई आहे, ये गर्मी लगी पई आहे, यार जेकर का एसी हुजे हा, जेकर को मौसमड़ो अहिड़ो हुजे हा जो उन में वेहूं हा ऐं थदकारूं हुजनि हा, पर यार तोखे मूंखे कहिड़ी ख़बर, तोखे मूंखे त इहा बि ख़बर कान्हे सुबुह जो असां सां छा मामिलो थींदो। अल्लाह में उम्मीद आहे भलाईअ जी, पर यार पक त का बि कान्हे। इंसान सोचींदो हिकु ॻाल्हि आहे, थींदो ॿियो आहे। ज़ाहिर में तुब जे लाइ कमु ॾिसण में अॻिते ॿुधायां थो ख़राब पियो नज़र अचे, पर हक़ीक़त में ख़राब कोन्हे। तुब जी क़िस्मत जा दर पिया खुलनि। तुब पुछो अच्छा ही उहो शहर आहे जंहिं शहर वारा कंहिंजी बि हाज़िरी न भराईंदा आहिनि, सभु हिननि जी हाज़िरी भराईंदा? चए हा सही। तुब दिलि में सोचो जमा सगोरी जागो पिया सुता पिया, छो त टाइम जी ॾिसो ख़बर ई कान थी पए। बाक़ी 5-7 मिंटनि खां पोइ कलाक पूरो। हलंदी कलाक अब जेको अल्लाह चवरायो पोइ भले 3 कलाक चवराए, जेको अल्लाह चवराए जोरी तॾहिं ॾेई त कोन कबो न, जेको अल्लाह सां मोहब्बत सां इख़लास सां चवराए। मां सिर्फ़ तव्हांखे अटेंशन थो कयां, हथ मथे करे भेज पगार जो नारो कढां। तोखे जाॻायो त थोरो हथ मथे कंदे माशाअल्लाह बगलनि मां हवा ईंदई वेंदई, निंड तो वारी फिटंदी इंशाअल्लाह ताला जाॻंदे। हाणे तुब दिलि में सुठी ध्यान सां ॿुधजां, किसो कहाणी न आहे, ईमान वारनि जे लाइ हीअ ॻाल्हि आहे। हदीस पाक आहे, सीरत पाक जा किताब मुंहिंजे साम्हूं मौजूद आहिनि ऐं उन्हनि सभिनीनि किताबनि हिन खे नकुल फरमायो आहे। तुब अव्वल दिलि में इरादो कयो जे जंहिं शइ ते हिननि खे मस्ती आहे न उनखे ई थो ख़त्म कयां। न होगा बांस न बजेगी बांसुरी, न को हूंदो बांस न का उन मां ठहंदी बांसुरी। लिहाज़ा इन काबे खे ड्राहींदुसि, सुबुह इन जे मथां जेका सो हाथी चाढ़ाया या इनखे ईअं केरायां, हथोड़ा हणी करे भञरायांसि, सुबुह जो इहो ख़त्म कंदुसि। राति जो इरादो करे तुब सुतो, आधी राति जो तुब रड़ करे उथियो, मथे में सख़्तु सूर आहे, अखियुनि मां ऐं हुन जे नक मां ख़ासि तौर ते गंदो पाणी पियो वहे। हुन सां गॾु हकीम हा, तबीब हा, आलिम हा, नुजूमी हा, सभु हुन सां गॾु आहे। तुब वठी रड़ियूं कयूं, नौकर चाकर भॼी आया। साईं छा थियो बादशाह सलाम? मथे में सूर आहे, मथे जो सूर जिंदु छॾे ई कोन थो, नक मां गंदो पाणी वहे पियो। हुन तुब अव्वल बादशाह सां हकीमत हड़खण वेठा हा। पोइ कंहिं सुती ॾिनी, कंहिं फकी ॾिनी, कंहिं सीरप ॾिनो, कंहिं कुश्तो ॾिनो, छा छा खाराए खाराए थकिजी पिया, पर बीमारी खत्म थे ही कान पई। मर्ज बढ़ता गया जो जो दवा की, जीअं जो अञा दवाऊं ॾियूंसि त मर्ज हमरा जो अञा वञे ज़ोर वठंदो। बहरहाल जेको वज़ीर हो उहो वज़ीर भरिसां बीठो आहे, लकाव बीठो ॾिसे, माना हालात ते गौर पियो करे। हिकु सुती, ॿी सुती, 3 सुती, 4 सुतियूं, 5 सुतियूं। पिछाड़ी हकीमनि बि हथियार फिटा कया, चई बादशाह इहो तो वारो सूर ऐं इहे तुंहिंजे नक वारो गंदो पाणी, हुनजी बदबू, असीं हलूं था, असां वारो इल्मु वियो पूरो थी। जेॾी महिल उहे सभु ॿाहिरि निकिता त वज़ीर बादशाह खे चयो बादशाह सलामत सुवाल आहे उहो तव्हां खां कयां थो, उन जो जवाबु अता फरमाइजो त मां तव्हांजो मसइलो हल थो कयां। चई पुछ, मुंहिंजी जिंद त छॾ, मुंहिंजो मथो थो फाटे, मरां थो।
चईसीं ॿुधाए त ओ इन बैत काबतुल्लाह जे लाइ को दिल में बुरो इरादो त कोन कयो अथई। सुभान अल्लाह। वज़ीर समझदार बादशाह ॻाल्हि कूड़ माण्हू हाणे टॼे मां पंहिंजे वज़ीर मां कढ ॾिठुसि। चई हा इरादो कयूं, इहे शहर जा माण्हू ॿाहिरि निकिता कोन, इस्तक़बाल कयूं कोन, लिहाज़ा मूंखे कावड़ आई। तो चयो त हिननि जी मस्ती ऐं पावर जो बुड़बुड़ियाद इहो काबो आहे। इरादो कयूं त हिन काबे खे ठहराईंदुसि, ॿियो मिड़ई ख़ैर आहे। इहो इरादो करे सुतोसि। चई बादशाह सलामत, पोइ तो वारी बीमारी ज़मीन जी आहे ई कान, तोखे मथां लॻल आहे, इहा तुंहिंजी ईअं छुटंदी कान। चई भला कीअं छुटंदी? चई छुटंदी ईअं जो तौबा ताइब थी दिलि में पको इरादो कर त मां इन इरादे खां हथ कयो, ख़ालिक मालिक मूंखे माफ़ फरमाइजां। ॾिस त तुंहिंजी जिंद कीअं थी छुटे। उते जो उते तुब अव्वल इरादो कयो, मौला मूंखे माफ़ कजां, मां इन काबे खे कोन ड्राहींदुसि, इन जी तौहीन कोन कंदुसि। बसि आलिम फरमाइनि था एतिरो इरादो करण जी देर ई तुब जे मथे जो सूर बि ख़तम थी वियो, नक मां गंदो पाणी वहण बि उते जो उते बंदि थी वियो। तुबा खे धक्को लॻो, तुब सम्झी वियो त यार वज़ीर ॻाल्हि सची कई त हे बैत बैत आहे, अल्लाह जो घर आहे, अल्लाह तबारक व तआला इन खे मक़ाम ॾिनो आहे। हाणे तुब जो ज़ाहिर में मथे में सूर हो, तकलीफ़, पर हाणे तकलीफ़ मां दर खुलियो, तकलीफ़ मां ज़ाहिर अखियुनि मां ॻोड़ा, पर उहे ख़ुशीअ जो सबबु, कामयाबीअ जो सबबु थींदा। हाणे तवजो कजां, सुबुह जो थियो हूअं छा पे थियो, तुब जिना वञी माण्हू इन लाइ फंडरूं कोहनि। हाणे उबतो चकर आहे, मके जा सभु माण्हू वेठा आहिनि। तुब अव्वल बादशाह मके वारनि लाइ फंडरूं कोहाए करे गोश्त बीठो विरहाए, ऐं मके पाक जे रहवासियुनि जे लाइ हर हिक खे जोड़ो ऐं उन सां गॾो गॾु नज़रानो जेको बि हुयो हुन वटि हुन वक़्त जूं अशरफियूं हुयूं, दिरहम हुया, दीनार हुया, उहे बादशाह सलामत उन्हनि खे विरहाईंदो वियो। विरहाए विरहाए उन्हनि जे उते ख़िदमत कई। हेॾा तवजो कजां, मसइलो ॿुधाए छॾियां तोखे। अव्वल अव्वल काबतुल्लाह शरीफ़ जे मथां इन तुब अव्वल बादशाह ग़िलाफ़ चाढ़ियो जेको साए रंग जो हो। सचो सुभान अल्लाह। इन खां अॻु में काबतुल्लाह जे मथां ग़िलाफ़ कोन चाढ़ींदा हुया। पोइ हिन चयो त इन बैत जो मूंखे एतिराम करणो आहे, लिहाज़ा इन जे एतिराम जे तौर मां इन खे रेशम जो कपिड़ो थो चाढ़ियां, जंहिंखे तव्हां असीं ग़िलाफ़ काबा चवंदा आहियूं। हाणे इहो काबतुल्लाह जी कई ख़िदमत, 2-3 ॾिहाड़ा रहियो, अशरफियूं विरहाईं, उन्हनि जे लाइ फंडरूं कुठई। हाणे अॻिते 2-3 ॾींहं रही करे हाणे उतां खां अॻिते पड़ाव खईं, पंहिंजो सिलसिलो जारी रखियईं, लश्कर वठी करे हलंदो हलियो हलंदो हलियो हलंदो हलियो हलंदो हलियो। हिकु सरज़मीन ते पहुतो आहे जंहिंजी निशानी हीअ त उन ते खजूर जा वण बीठल आहिनि, न का बिल्डिंग आहे, ॿियो कुझु बि कोन्हे। बादशाह मैदान ॾिठो, उन मैदान में पंहिंजे लश्कर वारनि खे जीअं त इन जॻह ते तव्हां खीमा खोड़ियो, 2-3 ॾिहाड़ा इते रहंदासूं। जेॾी महिल 2-3 ॾिहाड़ा रही करे पूरा थिया, बादशाह जो लश्कर वारनि खे हलो त हिन सां गॾु जेके 100,000 आलिम हुआ, उन्हनि बादशाह खे जो बादशाह सलामत मारे या छॾे तुंहिंजी मर्ज़ी, पर हाणे हिन सरज़मीन खे कोन छॾिबो। हिते रहिबो। बादशाह सलामत खे इत्तलाउ थियो, साईं तो वारनि आलिमनि त एहतिजाज बुख हड़ताल करे छॾी, माना नथा हलनि। चइनि सभिनी सां त कोन ॻाल्हाइबो, जेको इन्हनि जो वॾो मुफ़्ती साहिबु आहे उनखे वठी अचो। तवजो आहे जमा सभु सफ़ाईअ तव्हां मदीने पुॼी आयो, टिक ॿधी वेही रहिया हो, मुफ़्तीअ खे वठी अचो। पोइ मुफ़्ती सगोरो आयो, बाबा ॾे हाल अहवाल, छा सबबु आहे? ॿुधो अथमि त नथा हलो। हा साईं सच ॿुधो अथई। छो? चईसीं अॻियनि किताबनि में लिखियल आहे त अल्लाह तबारक व तआला हीअ रूए ज़मीन हिकु हस्तीअ लाइ पैदा फरमाई आहे, जंहिं हस्तीअ जो नालो मोहम्मद मुस्तफ़ा वा। अल्लाह
तबारक व तआला ही रूए ज़मीन उन जे कारणी पैदा फरमाई आ। हाणे तुबा अव्वल बादशाह चवे पयो हाओ अल्लाह तबारक व तआला ही जहान कंजे कारणी त पैदा फरमायो आ ऐं तव्हां चओ पिया त उन जो नालो मोहम्मद मुस्तफा वा पर हिन सरज़मीन जो उन सां कहिड़ो ताल्लुक आ। उहो बादशाह चए पियो त अॻियनि किताबनि में लिखियलु आहे त हीअ सरज़मीन उन मोहम्मद मुस्तफा जे रोज़े वारी जाइ बणबी हिन जो नालो मदीनो पाक बणबो। असां जन उन्हनि किताबनि में लिखियो पियो आहे हीअ जेका सरज़मीन अॼु तोखे खजूर जा बाग किथे किथे वरले नज़र अचनि पिया ज़ाहिर में का आबादी न आहे हिन जॻह ते अल्लाह ताला कुल काइनात जंहिं मुहम्मद कारणी सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम लाइ पैदा फरमाई आहे हे उन मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो रोज़ो पाक हिन जॻह ते पढ़बो। इन जे करे असां अॻियनि किताबनि में पढ़ियो आहे असीं हिन जॻह तां उथंदासीं कोन असीं हिते रहंदासीं। हाणे बादशाह सलामत तुंहिंजी मर्ज़ी आहे छॾी या मारी सज़ा ॾी या माफ़ फरमाई या तुंहिंजी मर्ज़ी आहे पर हिन जॻह खे कोन छॾिबो। बादशाह सलामत अदा तवज्जो फरमाइजां। बादशाह सलामत उन आलिम सगोरे खे फरमायो हाणे मां तुंहिंजे लाइ मिंबर थो विछरायां उन मिंबर ते वेह ऐं वेही करे मूंखे इन आख़िर ज़मान मुहम्मद मुस्तफ़ा जो शान त ॿुधाए। सीरत इब्ने इसहाक सीरत हलबिया सीरत इब्ने हिशाम सुबुल हुदा वर रशाद अल्लामा खफ़ाजी रहमतुल्लाह तआला अलैहि शरह ज़ुरक़ानी अलल मवाहिबुल लदुनिया सबुरन किताबन इन ॻाल्हि खे नकुल फरमायो आहे कसरत सां। आलिम फरमाइनि था तुबा अव्वल बादशाह पंहिंजी मसनद सजाए वेठो ऐं उन आलिम सगोरे खे मसनद ते वेहारी। हाणे उन आलिम सगोरे जेको अॻियनि किताबनि में मुंहिंजे महबूब मदीने वारे जो मक़ाम ऐं शान लिखियल आहे उन बयान करणु शुरू कयो। तुब अव्वल कंध हेठि कयूं वेठो आहे अखियुनि मां पाणी वहेसि पियो हो आलिम सगोरो मुंहिंजे महबूब घोट मदीने वारे जो शान पियो बयान फरमाए। हाणे हुननि जी त ॿोली हिमियरनि जी ॿोली अलॻि आहे मुस्तक़िल अरबी न अथव कबीलो हिमियर जेको आहे उन्हनि जी बाक़ाइदा हिमियरी ॿोली आहे। अॼु बि उन्हनि जा आलिम दीन मुंहिंजा दोस्त मौजूदु आहिनि दुबई में आलिम दीन मारूफ़ आलिम आहे शेख ईसा मानियो हिमियरी उहो बि उतां जो आहे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हू मौजूदु आहिनि। हाणे हो त पंहिंजी ॿोलीअ में मुस्तफ़ा जो शान पिया बयान कनि पर मां तोखे उहो सिंधीअ ज़ुबान में चई ॿुधायां। सुभान अल्लाह चवंदे कोन मां ॿुधाईंदो यार मूं वारो इश्क एतिरो जवान आहे जो ॾींहं में ॿ जलसा कयां टे कयां ॿ कलाक ॻाल्हायां सफ़र कयां लाड़काणो दादो राति तलार ईअं रतो वटि पर मुस्तफ़ा जो ज़िक्र अचे त मूं वारो थको ख़तम थी वञे तूं पर जलसे में छो सुस्त वेठो आहे सुभान अल्लाह चवंदो आहे। हाणे उहो आलिम छा पियो चवे सिंधी ज़ुबान में चवे पियो दिल रुबा तुंहिंजी दीद थी वई या दुख जा ॾींहं मुंहिंजा घोट अरबी जीअ जी दिल रुबा तुंहिंजी दीद थी वई या दुख जा ॾींहं मुंहिंजा घोट अरबी जीअ जी। अदा जेॾी महिल मां हथ हीअं कयां त जियो हिकु दफ़ो न चइजां बल्कि जियो घणा दफ़ा ॿ दफ़ा। दिल रुबा तुंहिंजी दीद थी वई या दुख जा ॾींहं मुंहिंजा घोट अरबी जीअ जी जे न तूं साईं अची हा केरो ही खोटा खणे हा केरो ही खोटा खणे हा जे न तूं साईं अची हा केरो ही खोटा खणे हा केरो ही खोटा खणे हा। बख्श राय बंद कारड़ा को झाकिन ऐं कारड़ा बख्श राय बंद कारड़ा को झाकिन ऐं कारड़ा बस वियो लही दुख सियो मुंहिंजा घोट अरबी जी हथ मथे करे दिल रोबा तुंहिंजी दीद थी वई प्या दुख जा ॾींहं मुंहिंजा घोट मदनी जी
तुझी आमद साण प्यारा बुत भजी थिया भोर सारा बुत भजी थिया भोर सारा सुभान अल्लाह सीनो खोले चओ न जेको ठरे सो सुभान अल्लाह चए पियो भले न चए तुझी आमद साण प्यारा बुत भजी थिया भोर सारा बुत भजी थिया भोर सारा एहड़ी कादिर कई सणाई कुफर जी थी वई तबाही एहड़ी कादिर कई सणाई कुफर जी थी वई तबाही हो तो हलियो ही मुंहिंजा घोट अरबी जियो जे दिल रुबा तुंहिंजी देर थी वई विया दुख जा ॾींह मुंहिंजा घोट मदनी जियो जी जंहिंजो सीनो ठरियो हथ मथे करे मूंखे पक पियो हाणे वो तुबा वल बादशाह पंहिंजो सिर मुबारक हेठि कयो वेठो आहे वो आलिम सबोरो मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो शान बयान पियो फरमाए जेॾी महिल उन मुस्तफ़ा करीम जे शान जे मुतालिक़ तक़रीर मुकम्मल कई आहे त तुबा वल चएसि ओ आलिम सबोरा हिकु अमानत थो ॾियां जॾहिं बि वक़्तु अचे त हिन घोट मोहम्मद मुस्तफ़ा ताईं मुंहिंजी अमानत पुॼाइजां उन बादशाह सलामत के वज़ीर अर्ज़ कयो साईं तव्हांजो हुकुम आहे चई हाणे ईअं तव्हांखे हिन सरज़मीन ते कोन छॾींदुसि बल्कि तव्हांखे घर बि ठाराए ॾींदुसि ऐं ख़र्च बि तव्हांखे ॾींदुसि हाणे तुबा अव्वल बादशाह लिखियो ख़त लिखी करे सरकारी ख़त आहे बादशाह जो सरकारी लेटर हूंदो आहे उनखे बि खोलण जी इजाज़त न आहे मालिक खां सवाइ उनखे सील बंदि करे हुनजे हवाले कीची मुस्तफ़ा ॾे पहुचाइजां त हुन चयो साईं मुस्तफ़ा जो ज़मानो मां कोन ॾिसी सघंदुसि अञा टाइम पियो आहे चई पोइ हिकिड़ो कमु कजां कमु साईं कहिड़ो चई पंहिंजे पुट खे ॾिजां उनखे चइजां जे मुस्तफ़ा जो ज़मानो मिलई त अमानत पुॼाइजां पर जेकॾहिं उहो न पुॼाए सघे त उनखे चइजां पंहिंजे पुट खे वरी उहो चवे वरी उहो पंहिंजे पुट खे चवे वरी उहो पंहिंजे पुट खे चवे तां त वक़्तु अची वञे मुस्तफ़ा करीम ताईं मुंहिंजा सलाम ऐं पैगाम पुॼी वञे हाज़िर मुंहिंजा साईं वो सील बंद ख़त आहे उहो ख़त बंदि करे हुन आलिम जे हवाले खे चई बाबा असां हलूं था उते घर ठाराए ॾिनई न तवजो कजां हाणे ख़त में छा लिखियलु आहे जे जाॻंदे त अॻिते तोखे इहा ॻाल्हि कमु ईंदी सुभाणे अल्लाह चवंदो हल उहा मां तोखे पंहिंजे वक़्त ते ॿुधाईंदुसि त ख़त में लिखियलु छा हो हाणे ख़त थियो बंदि आलिम जे थियो हवाले उहो आलिम उते रही पियो हाणे वक़्त विया गुज़रंदा टाइम वियो गुज़रंदो ॾींहं ईंदा विया रातियूं ईंदियूं वियूं त मके पाक में 12 रबीउल अव्वल ते मुंहिंजे महबूब जी आमद थी वई सारे जग में जानिब ले जिन सार थिया मोहम्मद जीवो बेड़ा पार थिया तुले सारे जग में जानिब ले जिन सार थिया मोहम्मद अचीरो बेड़ा पार थिया मुट्ठी बूंद बरसात बरस बहारियो पखी पाण में प्या बोलियो बाझारियो टेढ़िया गुल गुलाबी टेढ़िया गुल गुलाबी से गुलजार थिया मोहम्मद अचीवियो बेड़ा पार थिया सब चओ सारे
इहा नात त तव्हांजे तर में जाम चइबिया ॿियूं नातियूं तव्हांखे यादि हुजनि न हुजनि ईअं त यादि आहे न सारे जग में जान लय जिन सार थिया मोहम्मद जियो बेड़ा पार थिया ॻाल्हि अथई सॼी सिक जी चओ छा जी ॻाल्हि आहे सॼी हज़रत पीसी रोज़े धणी रहमतुल्लाह ताला अलैह लाड़ जे सफ़र ते रवाना थिया तो जॾहिं मौलवी साहब 50 जो नोट ॿिन्ही हथनि सां क़बूल कई 1000 वारे नोट खे त ईअं झोलीअ मां उछली पियो सबबु छा आहे मां चवां थो ॻाल्हि आहे सॼी सिक जी सुभान अल्लाह हज़रत पीसी रोज़े धणी रहमतुल्लाह ताला अलैह पाण सफ़र में हा लाड़ जो सफ़र आहे आली फ़कीर ख़लीफ़ो हो लाड़ में उन कई दावत पाण निकिता गर्मियुनि जो मौसम आहे जेॾी महिल अध पंध ते पहुता सादिक फ़कीर आहे इस्माइल फ़कीर बि आहे ॿुधो पिया अॻिते आली फ़कीर ॾे वेंदे वेंदे पीसे रोज़े धणी रहमतुल्लाह ताला अलैह अधु पंधु फरमायो त आली फ़कीर जो न्यापो आयो त क़िबला साईं दावत मौक़ूफ़ आहे को सबब थी पियो शरई क़िबला दावत मौक़ूफ़ आहे तो मसइलो कोन्हे पीछे रोज़े वारनि खे अर्ज़ कयो त क़िबला आली फ़कीर जो न्यापो आयो आहे त दावत मौक़ूफ़ आहे माना वरी कंदासूं तो उज़्र आहे पीछे रोज़े वारनि फरमायो हा घोड़नि तां लहो फ़कीर घोड़नि तां लथा पाण फरमायूं का ॾाटरो का काती को छुरी वो कुहाड़ी अथव वा फ़कीरनि उहा पेश कई काती मलफूज़ा ते लिखे पियो काती ॾिनऊं पाण लए जो वण हो उनखे वढियऊं वढे करे उन जो लामू विछाए करे हज़रत पीसे रोज़े धणी गर्मीअ जे मौसम में उन ते सुम्ही पिया बस थोरी देर मस गुज़री हिकिड़ी पोड़ी हलंदी आई उन जे हथ में लस्सीअ जी चौरी साण आई पीर साईं वटि जी सलाम अलैकुम चौरी हथ में साण कमज़ोरड़ी आहे वॾी उमिरि जी पोड़ी आहे हज़रत पीसे रोज़े धणी रहमतुल्लाह ताला अलैह वटि अची पहुती आहे उहा पोड़ी अची अर्ज़ कई ओ क़िबला मां सालनि खां दुआ पे घुरी त अल्लाह तबारक व तआला मूंखे झंग में अव्हां जी ज़ियारत हिते कराए छो त मां दरगाह शरीफ़ ते अची कान थी सघां मां सफ़र कान थी करे सघां हज़रत पीसे रोज़े धणी रहमतुल्लाह ताला अलैह खे अर्ज़ कई क़िबला मूंखे सिलसिले आलिया क़ादरिया जो ज़िक्र हिकु दफ़ो वरी तव्हां दुबारा अता फरमायो मां होॾे कान थी अची सघां हज़रत पीसे रोज़े धणी पंहिंजी जमायत खे सॾु फरमायो ओ फ़कीरो हली अचो हली अचो हली अचो हली अचो त तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां जेॾी महिल फ़कीर सभु अची गॾु थिया त हज़रत पीसे रोज़े वारनि फरमायो त बा आली फ़कीर जो ॾोह कोन्हे हिन हिकु फ़कीरियाणीअ जी सिक असां सभनि मर्दनि खे झंग में रोके विधो आली फ़कीर जो ॾोह आहे ई कोन को असुल में बहानो थियो आहे इन फ़कीराणी जी जेका सिक हुई उन जो जेको पावर हुयो उन पावर जे करे फ़कीराणी यको दुआऊं पे घुरियूं ये मलफूज़ा शरीफ़ जा लफ़्ज़ हज़रत पीसे रोज़े धणी रहमतुल्लाह ताला अलैह इरशाद फरमायो असुल में इन फ़कीराणी जी सिक असां सभनि मर्दनि जे घोड़नि खे घुमरियूं ॾियारे ऐं हिते पुॼायो आहे पोइ पाण फरमाईंदा जंहिं फ़कीर जी सिक भली हूंदी आहे अल्लाह उन जे लाइ अर्श जा बि अज़ीम दरवाजा खोले छॾींदो आहे सारे जग में जानिब लय जिन सार थीरा मोहम्मद अचीरो थीरा सिक जी ॻाल्हि कई तमाम सारे जग में जानिब सारे जग में जानिब सारथिया मोहम्मद अचियो बेड़ा पार थिया
जा बेड़ा पार थिया वो हथ पे मथे करे सुभान अल्लाह बचो रोज़े वारे जी जमायत जा ऐं या रसूल अल्लाह चवण वारे जो बेड़ो लुॾे भले पर ॿुॾंदो कॾहिं बि कोन ॿुॾंदो हा इहा अलॻि ॻाल्हि आहे तूं पाण पंहिंजे बेड़े में छिन कढी सोराख कढी उनखे पाण ॿोड़ण जी कोशिश करी त इहा अलॻि ॻाल्हि आहे पर यादि रखजांइ जंहिं मुंहिंजे मुस्तफ़ा ते कलमो भरियो आहे ऐं वरी बिलख़ुसूस सिलसिले आलिया क़ादरिया में हज़रत पीसी रोज़े धणी रहबर जो मुरीद आहे मुंहिंजो त वरी ईमान चवे थो त उनजो बेड़ो लुॾंदो रुगो पंहिंजो ईमान मज़बूत रखे तरीक़े ते हले हाणे मुस्तफ़ा करीम जी आमद थी वई जो मुस्तफ़ा अची विया हाणे आमद थी वई आहे हाणे हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद मुबारक थी मक्के पाक में जमा सबोरी बस हाणे ॻाल्हि ते ख़त्म था कयूं दुआ था कयूं साम्हूं वेठा मुंहिंजे उबासियूं ॾींदा त मां दुआ न घुरंदुसि ॿियो छा कंदुसि भले भले तव्हां नारा हणो माशाअल्लाह पर यार मां पक कीअं कोन कंदुसि मां पक कीअं कंदुसि मूंखे पक थींदी तॾहिं जॾहिं मां इम्तिहान वठां इम्तिहान में पास थियो पोइ हाणे मांखे हथ मथे करे ॿुधायो जेके थकिजी पिया अॼु धक पचाए ऐं ॾिसां पियो चवंदा पंहिंजनि जी लॻी पोयां इशारा ई असांजो मौलवी पढ़ाई अला दरगाह शरीफ़ तो पग बदल त पोयां पेचे हथ न खणजो उस्ताद दाता जो उमरकोट में वेठो आहे सुभान अल्लाह त चवण भला जेके नायो थका मुस्तफ़ा जे मीलाद में मज़ो अचे पियो हथ मथे करे भेज था मारा हाणे मुंहिंजो महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद मुबारक थी वई हाणे मुस्तफ़ा करीम मक्के पाक में पंहिंजी ज़िंदगीअ जा ॾिहाड़ा गुज़ारिया जेको वक़्तु हुयो मुंहिंजे मुस्तफ़ा करीम उहो वक़्तु गुज़ारियो ऐं मुंहिंजे महबूब जा असहाब सगोरा उन्हनि ते अल्लाह महिरबानी फरमाई महबूब ते कलमो भरियो उन्हनि असहाबनि जो वॾो मक़ाम ओ लगी तुझी तार आजन के दुनिया में उहे दीवाना लगी तुझी तार आजन के दुनिया में उहे दीवाना असहाबी पहरियों नंबर प्यार में परवाना लगी तुझी तार आजन के यूसुफ ले यार हुई किड़े ज़ुलेखा हैरान यूसुफ ले यार हुई किड़े ज़ुलेखा हैरान पर मदनी मुल्क चलो मलाइक भी मस्ताना लगी तुझी तार आजन के दुनिया में उहे दीवाना असहाबी पहरियों नंबर प्यार में परवाना लगी तुझी तार आजन के अल्लाह अल्लाह सुभान अल्लाह जोर से महबूब जे असहाबन जो शान तोखे कहिड़ो ॿुधायां जो ॿ ॼणा त उन्हनि जा सरदार महबूब सां गॾु भाकुर में रोज़े पाक में गॾु सुता पिया
वदे मकाम वारा वाह सोना अबू बकर सिद्दीक तो जो शान वाह सैयदना उमर फारूक तो जो शान जो मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम सां गॾु रोज़े पाक में सुता पिया हो अहिड़नि मुंहिंजे महबूब जे असहाबनि जे बारे में खबरदार खबरदार जो कॾहिं सोचो बि पुछड़ो अथई ईमान चट थी पवंदी मुंहिंजे महबूब जे कंहिं बि सहाबीअ लाइ ग़लति न सोचजां असां रोज़े धणी रबर जा मुरीद आहियूं आल बैत तां बि सिर कुर्बान वादा सहाब तां बि सिर कुर्बान ओ लगी तुझी तार वाजन खे दुनिया में उहे दीवाना लगी तुझी तार वाजन के दुनिया में उहे दीवाना असहाबी पहलो नंबर प्यार में हुआ परवाना लगी तो जीता रवाजन खे मुझे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम पांजा मक्के पाक में दिहाड़ा मुकम्मल फरमाया अल्लाह तबारक व तआला जो हुक्म आयो ऐ मुझा हबीब अकरम हणे मक्के पाक के छड मुझा महबूब मदीने पाक ने सफर फरमाए हजरत हबीब अकरम मक्के पाक मां निकता हजरत हबीब अकरम सा हजरत अबू बकर सिद्दीक गडवा अब्दुल्ला बिन उरैक गडवा आमिर बिन फुहैरा गडवा मुझो महबूब अकरम जेडी मल रवाना थिया हजरत अब्दुल लतीफ बिटाई यो काफिलो ॾिठो त हज़रत अब्दुल लतीफ बिटाई चयो किच आयो काफिलो जंहिंजो साथ धणी सरवाणो वार वठे बाबू कयो पवा हूंद पलाण पोइ जहिड़ो पुनल पाण तहिड़ी सिटा साथ जी रबीउल अव्वल शरीफ में शायद तव्हां उहा वीडियो ॾिठी हुजे अॼुकल्ह वीडियो जो ज़मानो आहे नौजवान त इन करे जलसे में अचनि ई कोन था हिते त फैज़ रोज़े धणी रबर जो आहे तॾहिं नौजवान बि वेठा नौजवान त हींअर घणा सुता पिया हूंदा बिस्तरे ते मुआरी ॻाल्हि लॻंदनि सुता पिया हूंदा मोबाइल हीअं हूंदो रथ में पिया ॾिसंदा त मौलवी साहिब खे वञण जी कहिड़ी ज़रूरत आहे असां वञूं घर वेठे फेसबुक ते ॿुधूं पिया वेठा मौलवी साहिब खे ख़ैर आहे मां गुज़िश्ता साल लाड़काणे में इहा ॻाल्हि कई हुई मूंखे यादि आहे चङी तरह ॿियनि जलसनि में मां कई आहे ॻाल्हि कहिड़ी हज़रत अब्दुल लतीफ बिटाई छो चयो त के चा आयो काफ़िलो हुया त 4 ॼणा समझो था हले कोन का थोड़ी अकुल वेढ़ाइण जी भी ॻाल्हि कयो साजियूं साजियूं ॻाल्हियूं तव्हां सां ओ मथो किताब पढ़ी पढ़ी त बि तव्हां सां हेठि था ॻाल्हि कयूं जो तव्हां सम्झो मौलवी तो राज़ी कोन था थियनि साईं एॾो घणो पढ़ियो का घाटी ॻाल्हि कर पोइ मुंहिंजो ही सम्झंदा ई कोन मौलवियुनि खे शिकवो हूंदो आहे साईं साईं सीरत पाक जूं ॻाल्हियूं भलियूं थो ॿुधाए घाटी तूं तदरीस वेही कर कल्लिमुन्नास अला क़द्रि उकूलिहिम जेके सम्झण वारा हुजनि उन्हनि सां उहा ई ॻाल्हि कबी ॻाल्हि अहिड़ी कबी जंहिंसां सीनो बि ठरे त शरीयत जी मुहबत बि पैदा थिए सुभान अल्लाह थोरो सोच त सही हुया घणा मनाला हाणे खया तुंहिंजी तवज्जो वई हुई मुस्तफा करीम अबू बकर सिद्दीक अब्दुल्ला बिन उरैक आमिर बिन फुहैरा आमिर बिन फुहैरा हजरत अबू बकर सिद्दीक जो गुलाम सामान खणायुसि ऐं अब्दुल्ला बिन उरैक तो रस्ते लाइ सूहो करे खयो समझ जाएगा पर कंहिंखे वटि न पवे दिलि में त मुस्तफा त हादी आहे पाण सूहो छो कयो मुस्तफा मुंहिंजो चंडरा तो वारे ज़हन में जरासीम तॾहिं तो ईअं सोचो मुस्तफा पंहिंजे लाइ कोन खयो पर मुस्तफा इहा सुन्नत कई जीअं सुभाणे असां लाइ सूहो खणणु सुन्नत थी पवे समझो था न महबूब खे रहबर महबूब त काइनात जो रहबर पाण ओ अब्दुल्ला बिन उरैक तो गॾु हो अॻिते हलियो सीरत जा किताब ख़ामोश शेखुल इस्लाम मखदूम मोहम्मद हाशिम ठठवी लिखियो आहे हाणे अॻिते वियो पोइ ते मोटियो सीरत जा किताब ख़ामोश आहिनि बहरहाल अॻिते रवाना थिया टे सही काफ़िलो टिनि खे कोन चइबो अब धण में बकरियूं इलाही हूंदियूं आहिनि हिकु बकरीअ खे धण चइबो आहे ॿिनि खे बि धण टिनि खे बि कोन चइबो आहे टिनि खां मथे हुजनि 15 हुजनि पोइ चइबो आहे बकरियुनि जो ॻाल्हि तॾहिं जो चवां जेका तव्हां सम्झो ईअं आहे
वॻो उठण जो हूंदो आहे, छाजो? तव्हां छा आहे? उठण जो धण न, उठण जो वॻो। छा? मां जत कोन आहियां पर ॻाल्हि सम्झां थो। चओ बाबा छा चइबो आहे? वॻो आहे। पर उन में हिकु न हूंदो, उठ ॿ ॾाचियूं न हूंदियूं, टे अॻे टिनि खां मथे हुजनि, पोइ चइबो त बाबा हाणे आहे वॻो। उर्दू में चइबो आहे रेवड़। हज़रत अब्दुल लतीफ़ फरमायो काफ़िलो, काफ़िलो अञा मथी शइ आहे। माना हिकिड़ो वॻो हुजे, वरी ॿियो बि वॻो हुजे, वरी टियों बि वॻो हुजे, वरी चौथो वॻो हुजे, इहे वॻ मिलनि त पोइ थियो काफ़िलो। हिते त वलर खपनि। पोइ सुहिणा भिट जा घोट अब्दुल लतीफ़ ईअं छो फरमाई हुई? जेॾी महिल मुस्तफ़ा कंहिंजो मुंहिंजो तख़य्युल, हज़रत अब्दुल लतीफ़ ईअं छो फरमाई हुई? मां जेॾी महिल इहो शेर पढ़ंदो आहियां त मूंखे ईअं सम्झ में ईंदो आहे, हर हिक जी पंहिंजी मंज़िल आहे। मुंहिंजी मंज़िल का कान्हे, तव्हांजी वधीक आहे, मुंहिंजी घटि आहे, पर हर हिक जी सोच जो दर्जो आहे। जेॾी महिल मां इहो शेर पढ़ंदो आहियां त मूंखे लॻंदो आहे त मुस्तफ़ा करीम हाणे मके पाक मां निकिता आहिनि। हज़रत भिट जो घोट अब्दुल लतीफ़ ॾिसे, उनजो रूह मुबारक ॾिसे पियो। हाणे चई केचा आयो काफ़िलो, जंहिंजो साथ धणी सरवाण, वार वढे वाकूं कयां पवां हूंद पलाण, पोइ जहिड़ो पुनल पाण तेड़ी सिटरा साथ जी। पर अञा वरी शेर हिकिड़ो ॿियो बि अॻिते ॿुधाईंदो, मां हिते बि ॿुधाए छॾियां। उते ॿी तशरीह आहे, हिते हिन जी तशरीह ही आहे। चई केचा आयो काफ़िलो, जंहिंजी तरह मोचारी तोड़, सिंगारियाऊं सैयद चवे करहा मंझा कोड, पोइ अदा लख लहे पई लोड, जीजा तन जतन जी। बस मूंखे तोखे हिन सुवाल जो जवाबु ॾियणो आहे भाउ अज़ीज़। सुहिणे अब्दुल लतीफ़ ईअं छो फरमायो काफ़िलो आहिनि त 3 ॼणा कुल या 4 आहिनि, पर यार चइनि खे पोइ बि काफ़िलो कोन सॾिबो आहे। हज़रत अब्दुल लतीफ़ छो चयो? मुंहिंजे ज़हन में अल्लाह महिरबानी फरमाई, ॼण त हज़रत अब्दुल लतीफ़ जे रूह मदद फरमाई। ऐं सुन्नीतो जो मुंहिंजो अक़ीदो आहे त अल्लाह जा वली मदद कंदा आहिनि। रब रोज़े धणी पंहिंजे रोज़े पाक मां मुरीदनि जी वाहुर फरमाईंदो। छा कीदो आहे? वली मदद कंदा आहिनि या कोन कंदा आहिनि? वली मदद फरमाईंदा आहिनि। त हज़रत अब्दुल लतीफ़ बेटाईअ जे रूह मुबारक ॼण मूं फ़कीर सिकंदर शरफ़ फ़कीर जी मदद फरमाई। मुंहिंजे ज़हन में हदीस पाक आई, जे ज़हन खे हाज़िर रखंदे त सम्झ में ईंदई। उहा छा आहे? हदीस पाक आहे, मुंहिंजो महबूब इरशाद फरमाईंदा आहिनि त जॾहिं आऊं हलां, मुस्तफ़ा था फरमाए, जॾहिं मां हलां त मुंहिंजे सॼे बि हलंदा कयो, साहिबनि खे सॼे बि हलंदा कयो, खॿे बि हलंदा कयो, ऐं अॻियां बि को रस्ते तां कंडो परे करण जे लाइ, रस्तो साफ़ करण लाइ अॻियां को हले त बि हले, इजाज़त अथसि। पर मुंहिंजी पुठीअ खे ख़ाली छॾींदा कयो, पुठियां केरु न हले। सहाबिन अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह, इहो छाजे करे? अल्लाह जे हबीब फरमायो, हज़रत जिब्रील लखनि जे तादाद में मलाइक वठी करे मां मुहम्मद करीम जी पुठीअ ते छांव कयूं, दुरूद पाक पढ़ंदो हलंदो हलंदो। हाणे इहा हदीस पाक ज़हन में रखो। हाणे जेॾी महिल मुंहिंजो महबूब मके पाक मां निकिता, हक़ नबी किताबनि में पढ़ियो, सीरत जा किताब पिया, ख़साइसुल कुबरा, हज़रत अल्लामा जलालुद्दीन सुयूतीअ जो इहो हुनजी तहज़ीब आहे। ही मुंहिंजे हथ में उयूनुल असर किताब आहे, अल्लामा इब्न सय्यदुन नास जो, ही अरबी किताब आहे। सीरत जा सभु किताब आहिनि, हिननि में त फ़कीर हक़ नबी ज़ाहिर में ईअं पढ़ियो त कुल 3 ॼणा या कुल 4 ॼणा। पर जेॾी महिल इन हदीस पाक ते गौर कयुमि त ॼण हज़रत अब्दुल लतीफ़ पियो फरमाए, मौलवी साहब तो किताब जी अख सां त ॾिठा 3 या 4 ॼणा, पर मां अब्दुल लतीफ़ ॾिठो त 4 ॼणा त आहिनि, पर लखनि जे तादाद में मलाइक बि गॾु आहिनि। तॾहिं मां चयो, केचा आयो काफ़िलो, जंहिंजो साथ धणी सरवाण, वार वढे वागूं कयां पवां हूंद पलाण, पोइ जहिड़ो पुनल पाण तेड़ी सिटरा साथ जी। जिथे लखनि में मलाइक हुजनि त हुनखे काफ़िलो चइबो आहे। मुंहिंजो महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रवाना थिया। हाणे मदीने पाक वारा इंतज़ार में हा त मुस्तफ़ा अचनि पिया। हज़रत शेख अब्दुल हक मुहद्दिस देलवी असांजे उस्तादनि जो उस्ताद आहे। दरगाह शरीफ़ जो जेको सिलसिलो आहे
हदीस जो उस्तादीअ जो ये असांजा उस्ताद मुंहिंजो इन ते किताब लिखियल अरबी में मौलवी वठनि ख़रीद कनि पढ़नि त इनखे ख़बर पए पंहिंजे सिलसिलो असांजो छा आहे मथे असांजा उस्ताद केरु आहिनि इहो किताब असां महिनत करे लिखियो आहे ॿाहिरि छपियो आहे ॿाहिरी दुनिया में हे बि पंहिंजो सिलसिलो सुञाणे असांजे उस्तादनि जो उस्ताद आहे हज़रत शेख अब्दुल हक मुहद्दिस देलवी रहमतुल्लाह तआला अलैह पाण इरशाद फरमाईंदो आहे सीरत जा किताब फरमाए थो त 14 ॾींहं लॻा महबूब खे मके पाक खां मदीने पाक पुॼंदे पर रोज़ मदीने वारा ॿाहिरि निकिरंदा हुआ बि इंतज़ार कंदा हुआ त मुस्तफ़ा केॾी महिल अचनि हाणे हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॻाल्हि मुख़्तसर कयां टाइम बि तव्हांजो बचायां हबीब अकरम हलंदा आया कबीला बनी अम्र बिन औफ में पुगा माना जिथे कुबा मस्जिद अव्वल नबी से इत दाखिल थे मदीने पाक वारा इंतजार में हा जेड़ी मल मुस्तफा के डिठूं त नीह ही ठरी पिया महबूब जी आमद मुबारक थी हबीब आया और हाणे हर को पियो चवे त महबूब मूडे अची अब तव्हांजी दिल चवंदी आहे त पीसी पगारो तव्हां ते महिरबानी फरमाए इन नारे सां त महिरबानी थिए न थिए मूंखे ख़बर हज़ूर सां दिल चवंदी अथव न आए भाग असां खुलिया रांझन रोही जुलिया हीर दिनाल है हुलिया मतलब सब कहीं पाया रांझन जेड़ी मतलब रोही हलंदो आहे न पोइ महिरबानी फरमाईंदो आहे हाणे मदीने पाक जा सभु माण्हू चवनि पिया त मुस्तफ़ा करीम असांजे घर अचनि महिरबानी थिए ऐं महबूब अकरम छाते सुवारा नाक़तुल क़ुस्वा ते डाची आहे उनजो नालो कसवा काफ़त ज़बरदस्त उन ते महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुवारा हेॾां ने यार हेॾां हबीब अकरम जेड़ी मतलब मदीने पाक में दाख़िल थिया हाणे तू छा थो सम्झे जंहिं डाचीअ ते मुहम्मद मुस्तफ़ा सुवार हुजे उन डाचीअ जी ओड़ी मतलब कैफियत छा हूंदी सुभान अल्लाह हाणे इन जे लाइ हज़रत अब्दुल लतीफ़ फरमायो केचा आयो काफ़िलो ओजन जी तरह मोचारी तोड़ सिंगारिया सैयद चवे करहा मंझा कोड हाणे हाणे पो लख लहे पई लोड छो त ॿिन्ही जान जो सरदार मथां सुवार अथसि हूअं डाची ॿिए अंदाज़ सां हलंदी आहे पर जे मदीने में मुस्तफ़ा आयो आहे त उहा नाची बि कुॾंदी पई अचे त मुस्तफ़ा मूं ते सुवार आहे हबीब अकरम को लख लहे पई लोड हज़रत अब्दुल लतीफ़ तो फरमाए त इन लोड वो डाची वारी जेका लोड वा या लख थी लहे मुस्तफ़ा जो मक़ाम तो अञा मथे आहे हबीब जो मक़ाम अञा बुलंदा पर इन डाची जी जेका लोड वा अॼु ताईं माण्हुनि खे इहा ॻाल्हि सम्झ में कान आई आहे मुस्तफ़ा खे अर्ज़ कयो या रसूल अल्लाह मुंहिंजे घर मुंहिंजो महबूब कंहिंसां न कोन फरमाईंदा हदीस जा लफ़्ज़ ने आलिम सगोरा वेठा पुछो त महबूब जे ज़ुबान मां ला सिवाय कलमे जे कॾहिं कोन ॿुधोसीं कलमे में आहे न ला इलाहा उते त ला आहे पर उन खां सवाइ असां न ॿुधो महबूब ला न फरमायो हदीस जा लफ़्ज़ सैयदना अनस तो फरमाए महबूब खे अर्ज़ कयो या रसूल अल्लाह असां ॾे महबूब छा फरमायो जे जाॻो था त ॿुधायांव सुभान अल्लाह ऐं कम जी ॻाल्हि हले आहे महबूब फरमायो मुंहिंजी डाचीअ खे छॾे ॾियो हदीस जा लफ़्ज़ पढ़ंदो महबूब फरमायो खल्लूहा फइन्नहा मअमूरा छॾे ॾियो मुंहिंजी डाचीअ खे हिन खे अमर थियल आहे सुभान अल्लाह माना हिन खे ख़बर आहे त केॾां हलणो आहे सुभान अल्लाह जाॻो था अक़ीदे जी ॻाल्हि ॿुधाए सम्झाए अॼुकल्ह हिकिड़ो फ़िरक़ो आहे जेको चवे थो मां हेॾे ॻाल्हि कई कान पर हाणे मसइलो आहे शरीयत जो तोखे ॿुधायां हिकिड़ो फ़िरक़ो आहे जेको चवे थो त मुस्तफ़ा खे ख़बर कान्हे हिन खे चओ निभागा अकुल ते हथु हण हदीस पाक चवे थी मुस्तफ़ा फरमाए थो मुंहिंजी डाचीअ खे बि ख़बर आहे त केॾां हलणो आहे त ख़ुदि मोहम्मद मुस्तफ़ा खे ख़बर कान हूंदी ऐं महबूब फरमायो
मुहार कढोसि सुभान अल्लाह सुभान मुहार कढी छॾियोसि उहा मुहार कढियऊंसि हाणे उहा ॾाची खल्लूहा फइन्नहा मअमूरा हिनखे अमर थियल आहे हिनखे हुकुम थियल आहे हाणे उहा ॾाची खरामा खरामा चली जा रही है उहा मदीने पाक जी घिटियुनि में हले पई पर हदीस पाक जा सीरत जा किताब था बयान फरमाइनि त उहे हले पई जेॾी महिल त हलंदे 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 कंहिं घर जे आॾो बीही पई रहे त उन घर जे दरनि ते माण्हू हीले बहाने सां बीठा को छॼियूं खयूं बीठो आहे को झोलीअ में दाणा खयो बीठो आहे मिसाल जेको कुझु उते थींदो बाजर आहे जेका शइ आहे अन्न आहे उहो हथ में झलियो जेको थींदो उहो मिसाल बाजर जो तोखे थो ॾियां उहो हथ में झलियूं बीठा त जिॾां ॾाची हलंदी मुस्तफ़ा उन ते सुवारनि महिरबानी थी पवंदी हाणे उहा ॾाची हले पई कंहिं घर जे आॾो जेॾी महिल बीही रहे त उन घर वारे जे दिलि जो धड़को वधी वञे त मतां मुस्तफ़ा ॿुॾे पिया अचनि ॾाची थोरो बीहे सीरत जा किताबनि त हीअं जाचे सुभान अल्लाह सुभान वरी अते हले अबा हेॾां वारा जागो पिया वरी हीअं हले हलंदी 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 वरी कंहिं घर जे आॾो आस्ते आस्ते थी वञे वरी लौणो हणे सुभान अल्लाह सुभान ॾाची आहे पर मतां तो वारी उमरकोट वारी ॾाचीअ जहिड़ी तो ॾाची समझी आहे न न हरगिज़ न तां त हलंदे हलंदे जागजा सुनी तां त हलंदे 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 हिकिड़ो घर आहे हिकिड़ी माड़ी आहे उन घर में उहा ॾाची अंदर हली अंगण ते फबरकतिन नाक़तो ओ नबी पाक जी जेका ॾाची हुई उहा वेही रही वेही गोॾो भञी वेठी मुंहिंजे महबूब अकरम पंहिंजो कदम लाथो ज़मीन ते कदम रखी करे महबूब फरमायो अस्सलामु अलैकुम या अबा अयूब ओ अबू अयूब अंसारी सलाम अलैकुम तुब्बा अव्वल बादशाह वारो ख़त काथे आहे ख़त तबा मोहम्मद करीम खे याद आले विसरियो याद आयो कहिड़ो ख़त तुब्बा अव्वल बादशाह वारो जेको हुन पंहिंजे आलिम खे ॾिनो हो अबू अयूब वटि कीअं पहुतो अबू अयूब ओ उन्हनि आलिमनि जे ख़ानदान मां हुयो ओ नस्ल दर नस्ल सिलसिले दर सिलसिलो इहो ख़त हलंदो आयो अची करे हज़रत अबू अयूब वटि पहुतो मुंहिंजे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम खे ख़बर हुआ त इहो ख़त अबू अयूब वटि मौजूद आहे हज़रत अबू अयूब खां महबूब ख़त घुरियो अबू अयूब सोने ख़त पेश कयो मुंहिंजे महबूब अकरम ख़त खोलियो तोसां वाइदो कयो हम त ॿुधाए त लिखियल छा आहे सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह हथ मथे कर सुभान अल्लाह जो त ॿुधो मुंहिंजे मुस्तफ़ा करीम ख़त मुबारक खोलियो आहे उन ख़त मुबारक में लिखियो पियो आहे ऐं मुंहिंजा हबीब ख़ातमुन नबीन तुंहिंजी ख़िदमत में तुंहिंजे ग़ुलाम तुब्बा अव्वल जा सलाम क़बूल पवनि या रसूल अल्लाह अव्हां जे आमद खां अॻु में कई हज़ार साल मां अॻु में गुज़री चुको आहियां मूंखे मुंहिंजनि आलिमनि ॿुधायो आहे त तव्हां ईंदव पर तव्हां जी ज़ियारत मूंखे नसीब कान थींदी ओ अल्लाह जा हबीब मां तव्हां जे अचण खां अॻु में हेतिरा 100 साल अॻे ई कलमो भरियो वञा थो शाहिदी ॾियूं थो वञा त ऐ मुंहिंजा हबीब तूं अल्लाह जो नबी आहीं सचो नबी आहीं आखिरी नबी आहीं खातमुल अंबिया आहीं पर मुंहिंजा हबीब मुंहिंजी गुज़ारिश आहे त हिन तुब्बा खे क़यामत जे ॾिहाड़े यादि फरमाइजा मुंहिंजी शफ़ाअत ज़रूर फरमाइजा मुंहिंजे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम
वो ख़त मुबारक को खोलियो, ख़त मुबारक मुझे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़ियो, पढ़ी करे मुझे महबूब दुआ फरमाई, तुब्बा जो बेड़ो त अगे ही तरी चुको हो छो त मुस्तफ़ा करीम जे गुलामन में हुन जो नालो लिखियल वरी मुझे